जूनागढ़ में जान मोहम्मद अबड़ो की रिपोर्ट मुताबिक जाफर खान लिगारी में मुबैना खंभे गुम कयल हारी अखबार मंसूर लिगारी 22 ॾींहं ते भी आज़ाद न थियण खिलाफ़ ईदगाह खां प्रेस क्लब रुकने बुरड़ा ताईं खैर मोहम्मद लिगारी, वारिस लिगारी, आलिम लिगारी, अली गुल खासकेली, नवाज अली लिगारी, हबीब खासकेली जी अगवाणी में मंसूर लिगारी जे आज़ादी लाइ वारसनि जी एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे दौरान हारी अखबार मंसूर लिगारी खे आज़ाद करियो, मुलविस हथनि खे वाइको करियो जा नारा हया विया। खैर मोहम्मद लिगारी, आलम लिगारी ऐं ॿियनि सहाफ़िन ॻाल्हाईंदे चयो त 22 ॾींहं गुज़रण बावजूदि हारी अखबार मंसूर लिगारी जो आज़ाद न थियण असांजे इदारनि ऐं सिंझोरो पुलिस जी नाकामी जो सबूत आहे। असां हिन एहतिजाज ज़रिए वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG बेनज़ीराबाद, SSP सांगड़ खां मुतालबो कयूं था त फौरी तौर ते मंसूर लिगारी खे आज़ाद कराए वारसनि में पैदा थियल बेचैनी ख़त्म कराई वञे। ॿी सूरत में हारी अखबार मंसूर लिगारी जी आज़ादी लाइ रुकने बुरड़ा में रोड बंदि करे एहतिजाजी धरणो हयो वेंदो।